शहीद हेमू कालानी को श्रद्धांजलि। विश्व सिंधी सेवा संगम की जोधपुर इकाई महिला विंग द्वारा हेमू कालानी के शहादत दिवस पर श्रद्धांजलि अर्पित कर 2 मिनट का मौन रखा गया। उसके पश्चात शहीद हेमू कालानी की जीवनी पर एवं उनके द्वारा किए हुए कार्य एवं शहादत को याद किया गया। इस मौके पर डॉक्टर रेखा द्वारा हेमू कालानी का इतिहास में पाठ जोड़ने की मांग रखी गई तथा रितिका मनवानी द्वारा कविता प्रस्तुत की गई। सहयोगी मेंबर आशा झड़िया, वीना गिदवानी, वीना गैहानी, मोना हरवानी द्वारा भी श्रद्धांजलि अर्पित की गई। हिन ही कड़ी में असांखे याद करूं था असां पंहिंजे ही सिंधी समाज जे शहीद खे हेमू कालानी खे जंहिं पंहिंजी जान न्योछावर करे छॾी। हिकु गुज़ारिश आहे सभिनीनि सिंधियुनि परिवारनि खे कि पंहिंजे ॿारनि खे हेमू कालानी जी जीअं भगत सिंह ऐं ॿिए बि जेका बि स्वतंत्रता सेनानी थिया हुन में सिंधी जेके आहिनि माण्हू उहे पंहिंजे ॿारनि खे इहा ॼाण ॾियनि कि हेमू कालानी जी शहादत खे सदा सदा यादि कयो वञे। उन्हनि जे बारे में पंहिंजे ॿारनि खे ॼाण ॾियणु ज़रूरी आहे। मुंहिंजी हिकिड़ी नंढी सी कविता आहे, सिंध सपूत हेमू कालानी। आज़ादीअ जी दौड़ में भगत सिंह जी लड़ाई हुई पूरे देश ला, राजगुरु जी लड़ाई हुई पूरे देश ला, सुखदेव साहब सुखदेव सिंह उन्हनि जी लड़ाई हुई देश ला। अॼु उन्हनि जा तव्हां सभिनि जा फोटो ॾिसो था, सभु ॾिसो था। पंहिंजे किथे बि हेमू कालानी जे बारे में तव्हां किथे ॾाढो ॿुधियो अथव, के किताब में को लेसन ॿुधियो अथव, को पैराग्राफ ॿुधियो आहे? न, इहा डिमांड, इहा ॻाल्हि पाण सिंधी अॻियां अची करे सरकार जे अॻियां छो न रखूं, छो न चऊं कि पंहिंजो बि हिकु लेसन हुजे हेमू कालानी जे बारे में। उन का खुद जे घर जी लड़ाई लड़ी न, उन पूरे देश लाइ लड़ियो, पूरे समाज लाइ लड़िया हुआ। उन जी छुट्टी हूंदी त शायदि मूंखे लॻे थो सॼी दुनिया खे ख़बर पवंदो कि केरु हेमू कालानी हो। इहा ॻाल्हि छो न रखूं, पाण छो खाई पी करे सुम्ही रहंदा आहियूं। अॼु यादि कहिड़े नेता वञी अॼु उते हार माला चढ़ायो आहे, सुभाणे केॾे ॾिसंदा था हिन पाण सुभाणे टीवी ॾिसंदासीं। जंहिंजी बि का जयंती आहे, का ॻाल्हि आहे, का शहादत आहे, तव्हां नेताउनि खे ॾिसंदा आहियो, हू वेंदा आहिनि, पर सुभाणे हेमू कालानी जे बारे में कॾहिं ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं केरु नेता, केरु विधायक, केरु किथे पहुतो। वीचार कजो, सिर्फ़ सिंधी समाज खे विनती आहे। जय झूलेलाल, सतनाम साखी। अॼु पाण मिलिया आहियूं पंहिंजा हेमू कालानी वीर शहीद जी शहादत ते, पर माफ़ कजो पंहिंजे केतिरनि भाउरनि खे, केतिरे समाज खे इहा ॻाल्हि ख़बर आहे, के ध्यानु आहे। मूंखे लॻे थो ॾाढी घटि माण्हुनि खे इहा ॻाल्हि ख़बर आहे। इहा लड़ाई, इहो युद्ध उन जे घर जो युद्ध कोन हो, इहो युद्ध इन पूरे हिंदुस्तान लाइ हो, पूरे समाज लाइ, पूरी दुनिया लाइ उन युद्ध लड़ियो। पर अॼु उन जो नालो तव्हां किथे बि ॾिसो था, उन जो नालो किथे बि आहे, उन जो फोटो तव्हां के बि सरकारी दफ़्तर में ॾिसो था? न, पाण ॻाल्हियूं करूं पिया, पाण खाईंदा आहियूं, पाण सुम्ही रहंदा आहियूं, पर पंहिंजा वॾा, पंहिंजा जेके वॾा नायक आहिनि, विधायक आहिनि, पंहिंजा जेके सिंधी समाज में माण्हू आहिनि, इहा ॻाल्हि अॻियां छो कोन पिया रखनि कि उन जे नाले जी का छुट्टी हुजे, यूनिवर्सिटी हुजे, सिंधियुनि खे निशुल्क पढ़ायो वञे, का इहा ॻाल्हि अॻियां छो नथी अचे? इन ते थोरो ध्यानु ॾियूं, थोरो अॻियां रखूं इहा ॻाल्हि।